ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मानंद द्वारा चवंता मीठे मीठे बच्चे बाबा सभिनि खां पहिरियों सभिनि ॿारनि खे चईंदा आहिनि, ॿार पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। तव्हां आत्मा आहियो, तव्हांजो बाप मां निराकार परम पिता परमात्मा शिव। हाणे हिन थोरो समय पंहिंजे खे हिन दुनियादारी सां बुद्धि जो योग हटायो, पंहिंजी बुद्धि खे परमात्मा में टिकायो। हाणे मां आत्मा परमात्मा द्वारा जो मां वाक्य आहिनि, जो बाबा ब्रह्मा जे तन में ॿुधाया अथई अची करे, उहो मां हिन कननि सां ॿुधां थी। बाबा चवनि था, अॼु मिठा मिठा ॿार ॾिसो, ये दुनिया त हाणे पुराणी थी वई आहे। हाणे मां हिते नई दुनिया जी स्थापना करण आहियां। नई दुनिया में सुख शांति हूंदो, हुते दुख शांति हूंदो न। हुते न इहा हॉस्पिटल आदि हूंदा, न कोर्ट आदि हूंदो, न जेल आदि हूंदो। छो जी उहा आहे ई सुख शांति वारी दुनिया, निरोगी दुनिया। हुते सभी ही पावन रहनि, कोई लड़ाई झगड़ो न हूंदो आहे, कोई कूड़ पाप न हूंदो आहे। सभिनि खे पंहिंजो पंहिंजो घर संपत्ति आदि अथाह हूंदी आहे। सभी आत्माएं संतुष्ट हूंदियूं। हुते कोई दुख आदि बि हूंदो न आहे, कोई अप्राप्ति वारी चीज हूंदी न आहे, त कोई भॻवान खे बि यादि न कंदो। भॻवान खे बि माण्हू छो थो यादि करे? छो जी सुबुह खां उथे तो इहे तो सोचे, मुंहिंजो अॼु जो ॾींहुं सुठो वञे, मुंहिंजा सभु परिवार वारा सुख शांति सां रहनि। त भॻवान सां प्रार्थना करण लाइ, भॻवान जो पाठ पूजा कंदा आहिनि ताकी असां सुरक्षित रहूं, असांजे परिवार सुरक्षित रहे। इहे ई त कामना कंदा आहिनि न भॻवान सां। कुझु न कुझु आश जे कारण ई माण्हू भक्ति कंदो आहे, भॻवान खे यादि कंदो आहे। सत्युग में त सभिनि जी सर्व आशायूं पूरी हूंदी, सर्व प्राप्ति संपन्न हूंदा। त हुते कुझु प्राप्ति जे लाइ कोई कामना ई न करण हूंदी, त कोई बि यज्ञ तप तीर्थ जप व्रत आदि रखण, जो बि भक्ति कंदा आहिनि माण्हू अनेक प्रकार जी पाठ आदि कंदा आहिनि, कुझु बि न हूंदो। आत्मा पंहिंजे सुखनि जा ॾींहं बिताईंदी आहे हुते। बाबा चए थो, हुतां जी प्रकृति बि ॾाढी सुठी हूंदी आहे। प्रकृति बि माण्हू खे दुख न ॾींदी आहे। हाणे प्रकृति बि दुख थी ॾे छो जी आत्मा ई प्रकृति खे दुख ॾिनो आहे न, हिन करे प्रकृति बि दुख थी ॾे। त हाणे बाबा पाण खे अहिड़ी दुनिया में वठी हलण लाइ तयार थो करे। बाबा चए थो, दुनिया त हिते पाण ई ठहींदी, नर्क जॾहिं ख़तमु थींदो, लेकिन हुते हलण जे लाइ तव्हां आत्मा ई त तयार थियो न। इन जे लाइ बाबा पाण खे सहज ज्ञान ऐं राजयोग जी शिक्षा थो ॾे। हिन ज्ञान सां पंहिंजी बुद्धि जो तालो खुलंदो आहे, पाण जी सम्झ वधंदी आहे। हाणे असां में सम्झ न आहे न, तॾहिं त असां एॾा दुखी थी विया आहियूं। सम्झ हुजे हा त असां एॾो दुखी थियो आहे छो? पंहिंजी बेसम्झी छो थी आहियूं पाण? छो जो पाण विकारी थी विया आहियूं। विकारी मत ते हली करे आत्मा बेसमझ थी आहे। हाणे बेसमझिन आत्माउनि खे समझदार ठाहिण वारो परमपिता परमात्मा ब्रह्मा जे तन में आयो आहे। चए थो, मां तव्हांखे पहिरीं सम्झ इहे ई थो ॾियां कि तव्हां आत्मा आहियो, शरीर न। पहिरीं बेसमझी त इहे ई कई अथव कि ख़ुदि खे शरीर सम्झी वेठा आहियो। करण वारी आत्मा कूड़ पाप करे थी ऐं मारो कंहिंखे था? शरीर खे, कि हिन ईअं कई, हिन ईअं कई। आत्मा कई न, आत्मा जो पनिशमेंट छा आहे? वो अंदरि दुख भोगे थी न, त ख़ुदि ई दुख भोगे थी, त पाण हुनजे शरीर खे मारे करे छा था करूं? आत्मा ख़ुदि ई कूड़ जी ॻाल्हाईंदी आहे, कुझु ग़लति कमु कंदी आहे, त ख़ुदि ई अंदरि हिनखे पश्चाताप थींदो रहंदो। त हाणे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, पंहिंजे निराकार परमात्मा सां पंहिंजो बुद्धि योग जोड़ो। आत्मा में जेका बुरा स्वभाव संस्कार आहिनि, हिननि खे सुधारण लाइ बाबा खे यादि करो। परमात्मा जी शक्ति सां ई आत्मा सुधरी सघंदी आहे, समझदार थी सघंदी आहे। त बाबा असां बेसमझी आत्माउनि खे सभिनि खां पहिरियों कहिड़ी सम्झ थो अची ॾे कि असां आत्मा आहियूं। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, शरीर। आत्मिक स्थिति में स्थित थी करे अगरि पाण कोई बि कर्म कंदासीं त कॾहिं बि कोई ग़लति कमु न कंदासीं पाण, छो जी आत्मा सदैव शुद्ध आहे।
लेकिन जॾहिं देह जे भान में ईंदी आहे न त इहे विकारनि जे वश थी करे कूड़ी थी वेंदी आहे, बेसमझी थी वेंदी आहे। हिन न संग जो रंग लॻंदो आहे। हाणे आत्मा खे पंहिंजे शरीर जो रंग लॻे थो। क्रोध कोई ग़लति कम थो करे त फटाफट हथनि सां मारे थी, क्रोध थी करे, मुख सां कड़वा वचन थी ॻाल्हाए, हिक ॿिए जे लाइ बुरो थी सोचे। त बाबा हाणे चए थो आत्म अभिमानी स्थिति में स्थित थियो त तव्हां संपूर्ण निर्विकारी थींदा। तो मूंखे बि यादि करो, मां तव्हां ग़रीबनि खे हाणे साहूकार ठाहिणा आहियो। तव्हां आत्माउनि में न गुण आहे, न शक्तियूं आहिनि, न कलायूं। हिन रीति पाण सभु आत्मा ग़रीब थी विया आहियूं न। हाणे बाबा पाण ग़रीब आत्माउनि खे वरी खां साहूकार ठाहिणा आहियूं। चए तो मूंखे यादि करो त तव्हांजी आत्मा सर्व गुणनि, सर्व शक्तियुनि, सर्व कलाउनि सां, ज्ञान सां भरपूर थी वियो। देवताउनि जे अॻियां माण्हू हथ था जोड़नि, झोली था फैलाइनि कि असांखे इहे ॾियो, इहे ॾियो। ज़रूरु उहे एतिरा समझदार हूंदा कि उन्हनि वटि सभु कुझु हूंदो प्राप्ति, उन्हनि वटि एतिरी शक्तियूं हूंदियूं, एतिरा गुण हूंदा न, त हुननि इहे सभु कीअं प्राप्त कयो? ज़रूरु हुननि खे बि त के ॾिनो हूंदो न, तॾहिं त उहे उन्हनि खे एॾा माण्हू पूजनि था। त हुननि खां बि वॾो आहे उहो परमात्मा। परमात्मा बि देव आत्माउनि खे इहे सभु गुण, शक्तियूं, कलायूं ॾिनियूं। जॾहिं इहे ई देव आत्मा कलयुग जे अंत में अची करे पंहिंजे सभु गुण, शक्तियूं, कलायूं ख़तम थी आहिनि इन्हनि जी, त इन्हनि ई देव आत्माउनि खे भॻवान इहे ॾिनई। तॾहिं त इहे सतयुग में वञी करे उच्च पद पातनि। त इहे देव आत्मा केरु आहिनि? पाण ई जेका ख़ुदि जे धर्म खे भूलिया आहियूं। असां ई त देवी देवता धर्म जी आत्मा हुयासीं न। असां पंहिंजो सभु कुझु खोए चुकिया आहियूं। न असां में कोई शक्ति आहे दुख सहन करण जी, न सुठो कंहिंखे सम्झाइण जी, कोई बि प्रकार जी शक्ति न आहे। न सहन शक्ति आहे, न सहयोग ॾियण जी शक्ति आहे, न कंहिं ॻाल्हि खे असां सामनो था करे सघूं, न कंहिंखे असां सही तरीक़े सां परखी था सघूं। कोई शक्ति न आहे, न कोई गुण न आहे। तॾहिं त असां ॻाईंदा आहियूं न, मुझ निर्गुण आरे में कोई गुण न आहे, हाणे मुंहिंजे मथां तरस कर। हाणे बाबा चए थो तव्हां आत्माउनि जे मथां मां तरस करण आयो आहियां। तव्हां ई सतयुग जी देव आत्मा आहियो। हाणे ख़ुदि खे भुलिजी विया आहियो न। हिन करे छो भुलिजी विया आहियो? छो जो विकारनि जे वश थी विया आहियो। विकारनि जे वश थियण खां पोइ आत्मा पंहिंजे सभु गुण, कलायूं, शक्तियूं, पंहिंजी स्मृति धीरे धीरे भुलिजदी वेंदी आहे। त हाणे भुलिजी द्वापर युग खां तव्हां विकारनि में आया आहियो। हाणे भुलिजी तव्हांखे कुझु बि यादि कोन थो। त हाणे वरी खां मां तव्हांखे इहे सभु ॾियण आयो आहियां। इन रीति ई मां आत्माउनि खे साहूकार ठाहियां। जेतिरो मूंखां ज्ञान सम्झ वठंदव, गुण, शक्तियूं वठंदव, ओतिरो तव्हांखे धन संपत्ति सतयुग में मिलंदो। मां तव्हांखे हाणे कोई धन संपत्ति नथो ॾियां, मां तव्हांखे ज्ञान धन थो ॾियां, शक्तियूं थो ॾियां, गुण थो ॾियां। इन रीति आत्मा सतयुग में वञी करे पंहिंजो जीवन जींदी, हुनखे ओतिरी संपत्ति मिलंदी। त हाणे बाबा चए थो तव्हां ग़रीबनि खे वरी खां मां साहूकार करणा आहियूं, ठाहिणा आहियूं। तव्हां साहूकार हुयो लेकिन हाणे न आहियो। दुनिया में भले अॼुकल्ह कोई पंहिंजे पाण खे सम्झे थो कि असां त करोड़पति आहियूं, असां त स्वर्ग में आहियूं। लेकिन स्वर्ग अर्थां जिते दुख जो नाम निशान न हुजे। पर धन अथनि, बीमार त उहे बि थींदा आहिनि न। शरीर छॾण समय कोई करोड़पति शरीर छॾंदो त रोईंदा त उहो बि। सतयुग में त कोई शरीर छॾंदो त कोई रोईंदो बि न। ॿियो ई ख़ुशी मनाईंदा कि पुराणो शरीर छॾे नयो शरीर वठे वञी करे। ॿाहिरि त सुठो लॻंदो आहे न सभिनि खे। पुराणे शरीर में न आत्मा ख़ुदि कोई सुख वठी सघंदी आहे, न ॿिया उन्हनि खां ज़्यादा उन्हनि सां गॾु वेही आदि ॻाल्हाइण आदि खेॾी सघंदा आहिनि। पर सतयुग में ॿुढो शरीर बि ईअं न हूंदो कि ॾंद वंद टुटी पवंदा या वार अछा थी वेंदा। परंतु पुराणो शरीर त थींदो न। त दुख जी दुनिया त इहो आहे। ईअं न कंहिंजे लाइ स्वर्ग आहे, कंहिंजे लाइ नर्क आहे, न। सभिनि आत्माउनि जे लाइ नर्क आहे इहो। हाणे बाबा सभिनि खे हिन नर्क मां कढी करे स्वर्ग में पहिरियों शांति धाम में वठी ईंदो। पोइ
स्वर्ग में उहे आत्मा ईंदियूं जेकियूं हाणे मूंखां सम्झ वठनि थियूं, जेकियूं आत्मायूं हाणे मूंखां ज्ञान दान वठनि थियूं, पंहिंजे पाण में शक्तियूं गुण कलायूं भरनि थियूं, उहे ई आत्मा स्वर्ग में ईंदियूं। छो जी स्वर्ग जो वरिसो तव्हां हाणे ई ॾियणु आयो आहे न त स्वर्ग में कहिड़े हिसाब सां तव्हांखे धन संपत्ति मिलंदी, उते वञी छा कंदव, उनजो निर्णय त हाणे ई करिणो आहे। पढ़ाई त हाणे ई पढ़णी आहे, वरिसो त हाणे ई वठिणो आहे, सतगुरू खां मत त हाणे ई वठणी आहे न त अहिड़ा कलयुगी स्वभाव संस्कार वारा मनुष्य सत्युग में थोड़ी वञी सघंदा आहिनि। सत्युग में त इहे कुझु बि न हूंदो, मज़ाक आदि, हिक ॿिए खे चिड़ाइण आदि, जोर जोर सां खिलण, हुते इहे सभु थोड़ी हूंदो। ये त ॾाढो सही सुठी रीति सभु रहींदा आहिनि। त उहो स्वभाव संस्कार कॾहिं परिवर्तन कंदव? हाणे ई कंदव न। हाणे ई बाबा पाण खे मत बि ॾियणु आयो आहे। बाबा पंहिंजो बाप ई आहे, बाप ठही करे पाण खे वरिसो थो ॾे, टीचर ठही करे पाण खे शिक्षायूं थो ॾे। कहिड़ी शिक्षा? हिन सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान थो ॾे। सतगुरु ठही करे पाण खे श्रेष्ठ मत थो ॾे, जे मत असां सम्झ ते हली करे असां देवता था ठहूं। रायल बि आहे न, मनुष्य सां देवता, यानी मनुष्य बि देवता ठहियो। देवता कोई मथां थोड़ी ईंदा, हितां वारा मनुष्य आत्मा ई जेका हाणे सुठी रीति पढ़ाई लिखाई कंदा परमात्मा खां, पर सुठी रीति जेकी शिक्षा ॾे थो उहो वठंदा, श्रीवत ते हलंदा, उहे ई आत्मायूं सत्युग में वञी करे देवता ठहींदा। हिते ई त दैवी गुण धारण करणा आहिनि न। त बाबा चए थो हाणे उहो ई समय आयो आहे जॾहिं मां मनुष्य खां देवता तव्हांखे ठाहियां थो। मूंखे त बसि हिकु इहो ई जादू ईंदो आहे, कलयुगी मनुष्य खे सत्युगी देवता ठाहिण जो जादू मां कंदो आहे। बाक़ी कोई प्रकार जो मूंखे जादू न ईंदो आहे। कोई चए असांजो फलाणे जी तबियत ठीकु न आहे, कोई मरी वियो, हुनखे जिंदा करो, हुनजी तबियत ठीकु करे छॾियो, या ॿिए के प्रकार जो जादू दुनिया में थींदा आहिनि, अहिड़ा वेड़ा जादू मां न कंदो आहियां। इहे त पोइ हितां जा जेका तंत्र विद्या वारा आहिनि, रिद्धि सिद्धि वारा आहिनि, उहो माण्हू कंदा आहिनि। मां त कहिड़ो जादू कंदो आहे, आत्मा खे पंहिंजे जन्म जन्मांतर सां मुक्त करे सघंदो आहे। अगरि उहो आत्मा मूंखे निराकार रूप में यादि करे, आत्मा में दैवी गुणनि जी धारणा कराए सघंदो आहे, आत्मा में शक्ति भरे सघंदो आहे। लेकिन उनजे लाइ बि जेसि ताईं आत्मा ख़ुदि खे पंहिंजे पाण खे आत्मा न सम्झंदी, मूंखे निराकार रूप में यादि न कंदी, दैवी गुणनि जी धारणा करण जी अंदरि उनखे इच्छा न थींदी, जेसि ताईं उहो शुद्ध न रहंदी, मूंखे यादि न कंदी, त कीअं मां उनखे परिवर्तन कयां? भई डॉक्टर बि चाहे, मां चईंदो मां तव्हांखे हिन बीमारी सां ठीकु करे सघंदो आहे, लेकिन उहो बि चईंदो आहे न तव्हां रेगुलर चेकअप कराइजो, सुठी रीति दवाई वठिजो, इन जो परहेज़ कंदव त तव्हां ठीकु ठही सघंदा, त मां तव्हांखे ठीकु करे सघंदो। ईअं परमात्मा बि पाण खे देवता ठाहे सघंदो आहे, लेकिन पाण खे हुनखे यादि त करिणो पवंदो न, पाण खे पवित्र त रहणो पवंदो। दैवी गुणनि जी धारणा जी शक्ति उहो ॾेई सघंदो आहे कि असां हुन गुण जी धारणा करूं, पंहिंजा सभु पुराणा स्वभाव संस्कार छॾूं, इहा शक्ति पाण खे ॾेई सघंदो आहे। लेकिन जेसि ताईं यादि न कंदासीं, अंदरि इच्छा न थींदी कि हा मूंखे बि ईअं ठहिणो आहे, तेसि ताईं भॻवान बि छा करे सघंदो आहे। त हाणे हिमत त पाण खे करणी आहे न। इहा ई हिमत हिकु दृढ़ संकल्प जॾहिं पाण कंदासीं, तॾहिं ई भॻवानु असांखे 1000 गुणा मदद कंदो। स्वर्ग में वञणु कोई मासी जो घर थोड़ी आहे। माण्हू त तुरंत चवनि था फलानो स्वर्गवासी थियो, पर स्वर्ग में वञण जे लाइ पहिरियों पंहिंजो पाण खे लाइक़ु ठाहिणो पवंदो आहे, पंहिंजो स्वभाव संस्कारनि खे परिवर्तन करिणो आहे। विकारी आत्मा कॾहिं बि स्वर्ग में न वञी सघंदी आहे, जेसि ताईं उहा संपूर्ण निर्विकारी न थी। ऐं निर्विकारी ठाहिण वारो केरु आहे? हिकु परमात्मा। हाणे परमात्मा खे यादि करो, पवित्र रहो, त पाण खे दैवी गुणनि जी धारणा बि थींदी, पंहिंजो स्वभाव संस्कार बि परिवर्तन थींदा। ॾिसो मंदिर में देवताउनि जो चित्र ॾिसंदा आहियूं त केॾो सुठो लॻंदो आहे न। भले हाणे कलयुगी दुनिया जी चीजुनि सां बि ठहियलु आहे उहो मूर्तियूं आदि, लेकिन उन्हनि जी हाणे जी मूर्तियुनि में एॾी चमक अथनि, एॾी सुठी अंदरि ई मन ख़ुदि
ॾिसंदा आहियूं त कीअं मन में शांती ईंदी आहे, सुख मिलंदो आहे, शक्ति जी महसूसता थींदी आहे। त उहो चैतन्य में बि हीअं उन खां बि ज़्यादा हूंदा न, शक्तिशाली, गुणवान, शांत। त उहो कॾहिं ठहींदासीं? वो हाणे ई पंहिंजे अंदरि इहे सभु गुण शक्तियूं भरणा आहिनि, तॾहिं त असां सत्युग में वञी करे चैतन्य में ईअं ठहींदासीं न। छो जी देवताउनि खे बि ठाहिण वारो आहे भॻवानु, ऐं भॻवानु ईंदो आहे सिर्फ़ु संगम युग ते। हाणे कलयुग जे अंत, सतयुग जे आदि जो जेको संगम युग आहे, संगम युग हले थो, हिन ई समय भॻवानु अची करे मनुष्य खां देवता ठाहींदो आहे। देवताउनि में जेकी चमक आहे, जेकी शक्तियूं आहिनि, उहो परमात्मा ई उन्हनि खे ॾींदो आहे। सभिनि खां वॾे ऊच ते ऊचा निराकार परमात्मा शिव, जेके सभु धर्म वारा मञंदा आहिनि। चाहे मुस्लिम आहिनि, उहो बि अल्लाह निराकार खे मञंदा आहिनि। सिख बि परमात्मा खे मञंदा आहिनि, हुन आत्मा खे, ऊच ते ऊच स्थान में रहण वारी आत्मा। क्रिश्चन बि परमात्मा खे लाइट जे रूप में मञंदा आहिनि। सभु धर्म वारा, हिंदू शिवलिंग जे रूप में हुन निराकार खे यादि कंदा आहिनि। सभु धर्म वारा विश्व जी सर्व मनुष्य आत्मा परमात्मा खे ज़रूरु यादि कंदा। छो जी परमात्मा विश्व जी सर्व आत्माउनि जो बाप आहे, सर्व खे सुख शांति ॾियण वारो, सर्व जी सदगति करण वारो उहो हिकु परमात्मा बाप आहे। उहो ई हाणे हिन सृष्टि ते आयो आहे ब्रह्मा जे तन में, ऐं असांखे चए थो कि तव्हांखे जो बि दुख अथव, इन्हनि दुखनि सां छुटकारो पाइण लाइ सिर्फ़ु हिकु ई दवाई मूं वटि आहे, हिकु ई इंजेक्शन मां ॾींदो आहे। कहिड़ो? मन मना भव। अर्थात पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो, त तव्हां सभिनि आत्माउनि जा इहे जेका दुख अथव न, इन्हनि सां तव्हां दूर थी वेंदा। आत्मा खे जेकी बीमारी लॻी आहे, उहो इहे ई आहे, विकार, बुरायूं, बुरा स्वभाव संस्कार, ये आत्मा जी बीमारी है। हाणे हिन बीमारी सां मुक्त थियण लाइ परमात्मा पाण खे इहे मन मना भव जो इंजेक्शन ऐं दवाई ॾियण आहे। इन सां पंहिंजे जन जन्मांतर जे पापनि जी बीमारी बि मुक्त थी वेंदासीं असां। इन सां विकारनि सां बि मुक्त थी वेंदासीं, असांजे स्वभाव संस्कार सुठा थी वेंदा। त अहिड़ी दवाई त ज़रूरु वठणी खपे, सॼो ॾींहुं वठणी खपे। ऐं हिन दवाई में त ॿियो ई, जॾहिं सॼो ॾींहुं इहा दवाई कीअं वठणी आहे? सिर्फ़ु पंहिंजे पाण खे आत्मा सम्झणो आहे, बाबा खे निराकार रूप में यादि करणो आहे, मतिलबु हीअ दवाई वठी छॾी। हिन में त कोई पाणी आदि या कोई निंड आदि जी बि ज़रूरत न आहे, सिंपल। ॿियो ई सॼो ॾींहुं इहा दवाई वठंदा रहंदव त ॿियो ई चुस्त फुस्त फुर्ती अची वेंदी, तव्हांजो शरीर बि तंदुरुस्त थी वेंदो। छो जी शरीर छो बीमार थींदो आहे? जॾहिं पाण सोचदा ज़्यादा आहियूं न, पंहिंजी सोच जीअं जीअं हलंदी आहे उन अनुसार ई पंहिंजो शरीर हलंदो आहे। अॼु असां ख़ुशि आहियूं त असांजो शरीर बि ॾाढो सुठी रीति हलंदो आहे। अॼु असांजे मन में कोई अहिड़ो वीचार आहे दुख जो, परेशानी जो, या कोई बि अहिड़ो ॻाल्हि, उन ॾींहुं शरीर बि सही रीति न हलंदो। त छो न सॼो ॾींहुं ख़ुशि रहो, कुझु न कुझु मन में सुठी ॻाल्हि सोचंदा रहो, त पंहिंजो शरीर बि बीमार हूंदो न त बि उहो सुठी रीति हलंदो आहे। शरीर खे ठीकु करण जो हिकु ई उपाय आहे हाणे जे समय ते। ॾिसो हाणे त अहिड़ियूं बीमारियूं थी निकिरनि कि जंहिंजो इलाज बि न आहे। त अहिड़े समय ते शरीर खे सुठी रीति हलाइण जी दवाई कहिड़ी आहे? पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करो, ऐं पंहिंजे मन में जेतिरो सुठा वीचार, ख़ुशियुनि जा वीचार सोचता रहंदा, ओतिरो पंहिंजो शरीर बि सुठी रीति हलंदो। ईअं न सोचो कि मां बीमार आहियां या मूंखे बुखार आहे, मूंखे मथे में सूर थिए, बसि हे तो, लेकिन सोचो न ज़्यादा। पंहिंजे मन में ॿियो कोई ॻाल्हियूं सोचो, कुझु न कुझु भॻवान जी ॻाल्हियूं सोचो, या कोई न कोई सुठी ॻाल्हि सोचो जेकी तव्हांजे जीवन में कोई सुठी ॻाल्हि हुजे। पंहिंजी सोच खे बदिलो, हुन बीमारी खे घड़ी घड़ी सोचो न। छो जी सोचण सां बीमारी ॿी वधंदी आहे, घटि न थींदी आहे, वधंदी आहे। त बाबा पाण खे एॾी सुठी दवाई ॾियण आयो, त हिन खे वठण लाइ पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, बाबा खे यादि करो। बाबा पाण खे हाणे ज्ञान दान करणु आयो आहे न,
इन सां असां 21 जन्म मालामाल थी वेंदासीं। मनुष्य त दान पुण्य कंदा आहिनि, उन्हनि सां उनजो फल उन्हनि खे ॿिए जन्म में मिलंदो आहे। हिकु जन्म में मिलंदो, वरी हुन जन्म में दान पुण्य कंदो, वरी ॿिए जन्म में मिलंदो। लेकिन हिते परमात्मा जेको असांखे दान ॾिए थो न, ज्ञान धन दान, इन जो फल असांखे पूरो सत्य त्रेता में असां हिन दान जे जेको बि भॻवानु दान ॾिए थो, हिन जो ई वेही करे खाईंदासीं। अर्थात भगवान जो दान केॾो वॾो आहे। असां त भगवान जे अर्थ दान कंदा हुआसीं भक्ति मार्ग में कंहिंखे, लेकिन उहो भगवान चईंदो आहे कि मां उहो पाण वटि थोरी रखंदो आहे, तव्हांखे ॿिए जन्म में ॾींदो आहे। लेकिन हाणे मां जेको तव्हांखे दान ॾियां थो, इहो जेतिरो दान तव्हां मूंखां वठी सघंदा आहियो न, ज्ञान दान, ओतिरो वठो, ओतिरो तव्हांजे 21 जन्मनि में तव्हांखे धन संपत्ति मिलंदी वेठे वेठे। हुते त धंधे दौरी में बि कोई महिनत न आहे, कोई प्रकार जी महिनत आहे ई न। सभिनि खे पंहिंजो पंहिंजो सभु घर संपत्ति खेती बाड़ी सभिनि खे पंहिंजी पंहिंजी हूंदी आहे। कोई बि कुझु बि करे पंहिंजो खाए पीए मस्तु रहे। त अहिड़ी दुनिया में वञण लाइ बाबा पाण खे दान ॾिए थो न, त इहो दान पाण खे वठिणो आहे। ऐं जेतिरो पाण इहे दान पंहिंजी बुद्धि में धारण कंदासीं ऐं ॿियनि खे बि ॾींदासीं, जेके जेको ज्ञान जी ॻाल्हियूं असांखे पतो लॻनि थियूं कि भॻवानु ईअं ईअं चईंदो आहे, परमात्मा भाउ ब्रह्मा तन्मय अची करे, उहो सभु ॻाल्हियूं जॾहिं असां ॿियनि खे बि ॿुधाईंदासीं, त इहो जेको दान कयो न असां, इहो उन में ॿियो जमा थी वियो, घटि न थींदो। सम्झो परमात्मा चए थो कि मन मना भव जी दवाई वठो त तव्हांजा जन्म जन्मांतर जा दुख दूर थी वेंदा। हाणे तव्हां कंहिंखे बि इहो ॿुधायो पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, परमात्मा खे यादि करो त तव्हांजा दुख दूर थी वेंदा, त मतिलबु तव्हां इहो जेको भॻवानु असांखे दान कई आहे, तव्हां ॿियनि खे दान कयो त तव्हांजो ॿियो जमा थी वियो। त हिन रीति ज्ञान जेतिरो सभिनि खे ॾींदा रहंदा, जेतिरो बि तव्हांखे सम्झ में अचे थो, त हुन रीति पंहिंजी सतयुग जी कमाई बि थी थिए, कमाई बि थी थिए, पढ़ाई बि था करो ऐं पंहिंजे पाण खे लाइक़ बि था ठाहियूं, शक्तिशाली था ठाहियूं। त केॾो सुठो समय आहे न। इहो समय सिर्फ़ु हिकु ई बार ईंदो आहे कल्प में, बाक़ी कहिड़े बि युग में भॻवानु न ईंदो आहे। सिर्फ़ु कलयुग जे अंत सतयुग जे आदि जे विच जे समय में ई भॻवानु अची करे इहे असांखे ज्ञान दान कंदो आहे, असांखे लाइक़ ठाहींदो आहे, असांखे साहूकार ठाहींदो आहे, जंहिंसां असां सतयुग जा सुख ॾिसी सघंदा आहियूं। ऐं सतयुग जो सुख उहे ई ॾिसंदा जेका माण्हू हाणे इहे वठंदा दान, ख़ुदि खे सुधारंदा, सभु न वठंदा, सिर्फ़ु जेका ॿार ॿुधंदा पंहिंजे पाण खे लाइक़ ठाहींदा, उहो ई सतयुग जो सुख ॾिसी सघंदा। अच्छा मिठी मिठी सिकीले दे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे अनेक प्रकार जे भावनि खे समाप्त करे आत्मिक भाव धारण करण वारा सर्व जा स्नेही ठहो। देह भान में रहण सां अनेक प्रकार जा भाव उत्पन्न थींदा आहिनि न। कॾहिं कोई सुठो लॻंदो आहे, कॾहिं बुरो लॻंदो आहे। छो लॻंदो आहे? छो जो पाण शरीर खे ॾिसूं था न, शरीर खे ॾिसण सां सभु ॻाल्हियूं यादि ईंदो आहे। अगरि असां सभिनि खे आत्मिक रूप में ॾिसूं न कि इहो आत्मा मुंहिंजो आहे, इहो आत्मा मुंहिंजो आहे, त हुन जेको बि पाण सां कुझु कयो हुन ग़लति, त पाण हुनखे माफ़ करे सघंदासीं। छो जो असल में पाण सभु आत्मा भाव आहे, शुद्ध हुयासीं, सुठा हुयासीं। हाणे असांजा स्वभाव संस्कार बिगड़िया आहिनि, त जॾहिं असां हुनखे आत्मिक रूप में ॾिसंदासीं त असांखे स्मृति अची वेंदी कि हीअ बि सुठी आत्मा हुई, हाणे विकारनि जी वश बुरी थी वई आहे, इन करे मूंखे बुरो भलो चयो हुई, त मां बि परमात्मा खे यादि करे हिन जे लाइ सुठो थी सोचां। बुरो न सोचंदासीं, सुठो सोचंदासीं कि हीअ बि सुधरी वञे, हीअ बि पंहिंजे पाण खे पहचाने ऐं विकारनि खां मुक्त थी वञे, बुराइनि खां मुक्त थी वञे। त जॾहिं आत्मिक स्वरूप में टिकी करे सभिनि खे ॾिसंदासीं त कंहिंजे प्रति बि नफ़रत पाण खे न ईंदी, घृणा न ईंदी। इन करे हलंदे फिरदे सदा इहे यादि रहे कि मां शुद्ध आत्मा आहियां।
मां कहिड़ी आत्मा? शुद्ध आत्मा आहियां, परमात्मा जो ॿार आहियां। इहे बि परमात्मा जा ॿार आहिनि। असां सभु बाबा परमधाम में हिकु साथ रहंदा हुआसीं। स्लोगन आहे, जंहिंजे पास उमंग उत्साह जा पंख आहिनि उहो जीवन में सफलता प्राप्त करे छॾिबो आहे। कोई बि कमु करो था त उमंग उत्साह सां करो, ख़ुशी ख़ुशी सां करो, नई नई रीति सां करो, पुराणे तरीक़े सां न। रोज़ कुझु न कुझु नयो तरीक़े सां नई नई ॻाल्हियूं कंदा, नई नई कार्य कंदा त पाण जे अंदरि ख़ुशी बि थींदी ऐं पाण जीवन में सफलता बि थींदी, अर्थात उहो कमु बि सुठी रीति पूरो थी वेंदो।